आज असांजो रेस बीमार आ वरी हाणे छा ॿुधायूं सब शर्मसार पिया थियनि आखिर ॿिनि ॼणनि दिल ॿधी आ क्यों रेस तुंहिंजे करे वञूं था अजी नबी साईं जो दरवाज़ो खड़कायूं साईं जन फरमायो मन दकल बाब क्यों साईं असां अबू जहल जा गुलाम साईं जन दरवाज़ो खोलियो आ साईं जन फरमायो छा ॻाल्हि आ कैसे अबू जहल रेस वेचारो अचे पियो खबर न पेसि खड खोटलो ई किरी पियो आ खड में हाणे चए तो त मूंखे कढे त मोहम्मद कढे तंहिंजे करे ताल हुनखे कढोसि मां कुर्बान वञा नबी साईं जे इख़लाक़ मथां ईअं नथा चवनि त तव्हां कूड़ा आहियो ईअं नथा चवनि अबू जहल मुंहिंजे लाइ खॾो खोटाई पाण खे अल्लाह कयो त उन्हनि खे कूड़ो नथा करनि मां हुज़ूर जे इख़लाक़ तूं कुर्बान इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम मां हुज़ूर जी रहमत तूं कुर्बान हेॾी तकलीफ़ जे बावजूद हेॾे करण जे बावजूद पोइ भी नबी साईं अम्मा ख़दीजा खे फरमायो ख़दीजा वारो कर चादर दे अम्मा ख़दीजा फरमायो साईं केरु न दरवाज़े ते साईं जन सॼो वाक़ियो ॿुधायोसि के साईं हाणे महिरबानी करे तव्हां न वञो खुदा हिनखे ज़लील करे खुदा ख़्वार करे खुदा हिनखे तबाह करे खुदा हिनखे बर्बाद करे खुदा हिनखे मारे नबी ने फरमायो ख़दीजा ईअं न चओ जे हिन हाल में मरियो त पोइ जहल जनम जी बाहि न बची सघंदो तंहिंजे करे वरी भी मां वञासि थो वरी भी मां कढांसि थो मन न मन कलमो भरे मन न मन मुस्लमान थे मन न मन जनम जी बाहि बचे मन न मन जन्नत जो वारिस हक़दार बणिजी पवे मां मेराज ते वरी मूठी थो ॾियां हुन वीचारे केॾा मोहबत में नारा आहियां ऐं तव्हां वरी अहिड़ो जवाबु न ॼण महीने जी बुख ते वेठा हो मानड़ी खाधी अथव कि न देगिन जा दुआ तव्हां कढिया कि न ॿियनि हिते अलखेर वारनि जी ट्रक अचिया त तव्हांजी दा हेॾो वञी पन्या गिल सखर पुॼिया हेॾो मीरपुर माथेलो ऐं ॾहर की पुॼिया अल्लाह जो नारो तो लगे तो सफ़ा ईअं सुकी था वञूं वरी नबी साईं जन आया सुभान अल्लाह कंहिंखे कढण अबू जहल साईं जन जी मथों बीठा और साईं जन फरमाया अबू जहल खैर ताए तेरहीं छोरन खड कोटी खबर न पई आ मां खड में किरी पियो आ मूंखे कढ त साईं जन फरमायो के शर्त ते कढंदो मां निकर जे न कलमो भरणो पवंदई मुसलमान थियणो पवंदई चइसई मुंहिंजा वॾा भी कलमो भरींदा वारो कर मूंखे कढ मां मरियो आहियां साईं जन फरमायो रसी काथे आहे हज़रत जिब्राइल अमीन डोड़ंदो ऐं रुकंदो आयो साईं न ज़ालिम जे लाइ अव्हांखे रसी खणण जी ज़रूरत नाहे इन ज़ालिम जे लाइ अव्हांखे ताक़त ॾियण जी ज़रूरत नाहे इन ज़ालिम जे लाइ अव्हांखे झुकण जी ज़रूरत नाहे
रखी तहां पंहिंजो रहमत वारो सॼो हथ मुबारक सिधो करे ऐं ज़मीन खे जो अल्लाह जे हुक्म सां अबू जहल खे मथे खणी आ अबू जहल जो हथ तहांजे हथ सां मिलंदो तहां खणी उतारजो साईं जन ईअं ई कयो साईं जन पंहिंजो हथ मुबारक सिधो करे ऐं ज़मीन खे फरमायूं ज़मीन अबू जहल के मथे खणी आ ज़मीन फिलफुर मथे खणी आई अबू जहल जो हथ नबी साईं जे हथ सां मिलियो साईं जन उतारे फरमायल कर कलमू अखियूं माटे निभागो वठी भॼे थो सभिनी खे चवे थो तव्हां बि भॼो हे वॾो जादूगर जो ज़मीन खे बि ॻाल्हाए करे ज़मीन जे टुकड़े के मथे घुराए दो तंहिंजे करे कोई कलमो न भरे वकालल काफ़िरून इन्ना हाज़ा लसाहिरुम मुबीन जो हिदायत अल्लाह जे कंहिंजे दुनिया हज़ूर फरमायो जो मुंहिंजे हथ में अल्लाह जा खज़ाना हुजनि हा त मां अबू जहल खे कॾहिं जो मुस्लमान न कयां इन्नक ला तहदी मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा अन्या अस्तिदा के सुभान अल्लाह बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ नबी से फरमायो मुंहिंजे हथ में कुछ ही नहीं हर शे जो मालिक आहे हिकिड़ो अल्लाह हर शे जो ख़ालिक आहे हिकिड़ो अल्लाह हर के जो राज़िक़ आहे हिकिड़ो अल्लाह हिदायत जा खज़ाना आहिनि दोन वटि माल जा खज़ाना आहिनि दोन वटि नबी ने फरमायो जे मां वटि माल जा खज़ाना हुजनि त मां ॿ महीना भुख ते न वेठो हुजां साईं जन फरमायो मां वटि माल जा खज़ाना हुजनि हा त ॿ महीना मुंहिंजे घर में टांडड़ो बि न भरंदो साईं जन फरमायो जेकॾहिं मां वटि अल्लाह जा खज़ाना हुजनि हा त मुंहिंजा साहबी ग़ुलाम गुरबत में न गुज़ारनि हा सभिनी खे माल वारो बणाया हा सभिनी खे पैसे वारो बणाया हा साईं जन फरमायो मुंहिंजे हथ में अल्लाह जा खज़ाना आहिनि ऐं मां ग़ैब न ॼाणींदो आहियां ऐं साईं जन फरमायो मां मलाइकनि मों आहियां मां बशर आहियां मां रसूल आहियां मां बानू आहियां मां पैगंबर आहियां मुझे अल्लाह से नबूवत नसीब फरमाई है मुझे खत्मे नबूवत जो ताज रखे थे वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबीय्यीन अन्या वॾे आवाज़ सां बहरहाल जो नबी जाएंगे इल्म गैब जो न हो एक ॾियारे अबू जहल आयो नबी साईं वटि हीअं बुक बंदि करे नबी साईं खे चई त तूं नबी आहीं साईं जन फरमायो हाओ चइबो नबियनि खे मौजूदा थींदा आहिनि ॿुधाए मुंहिंजे हथ में छा आहे मुंहिंजे बुक में छा आहे साईं जन फरमायो इहा त ॻुझ जी ॻाल्हि आहे ग़ैब जी ॻाल्हि आहे मूंखे कहिड़ी ख़बर आहे न शइ जे न तू नबी न आहे न तू नथो ॿुधाए न साईं जन फरमायो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ॿुध इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे
यो केड़ो कमाल आ जो मां तोखे बुधाया तुझे बुक में शाए कमाल दे न गाल में आ जेका चीज तुझे बुक में आ वो पान गालाए पेरियों पांजी शायदी दे पांजो तारुफ कराए त मां केरा पो वरी मां मोहम्मद करीम जे नबूत जो ऐलान करे पो त बसा चई थी न तो सके साईं रहमत वाला हाथ मुबारक मथे खे ओ फरमाई व मार मईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुझा अल्लाह हे अबू जहल मुखे मुझाण आयो थी मुझी मदद फरमा जा चीज अबू जहल जे हथ में आ उनखे गाल राए अञा नबी ज़ैन नबूवत वारा हथरा मुबारक हेठी न कया अबू जहल जे बुक में चुरपुर पइजी वई आवाज निकतो नहन एहजार लती फी यद अबू जहल वल्लाहु यशहद वल्लाहु यशहद इन्नका लरसूलुल्लाह अञा वॾे आवाज़ सां बुक मां आवाज़ निकिती छा आवाज़ आयो नानो पढ़ो एजार लती फी यद अबू जहल चयूं त असां अबू जहल जे हथ में पथरियूं आयूं छा चयूं ऐं वल्लाहु यशहद असां कसम खणी चयूं इन्नका लरसूलुल्लाह सोना नबी तू अल्लाह जो सच्चो रसूल है अबू जहल हरूभरू अंधो थियो वरी हियां पथरन के उसले वठी भगो वरी जेना वडो मोहम्मद तो जादू करी पथरन को भी कलमा तो भराए वरी नबी साईं दुख थियो त मुझो हेडो मौजूदो भी दिथे पत्थरन कलमो भरियो आ पो भी मुते ईमान तो आने कलमो न तो भरे अल्लाह फरमायो मुझा नबी तू दुख न कर हिदायत तुझे हथ में ना है मुझे हथ में तुझो कम यो आ तो तू वाइज कर बस आ फरमाए तुझो कम यो आ यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन फरमाए फज़क्किर इन्नमा अन्त मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफर फयुअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर इन्न इलैना इयाबहुम सुम्मा इन्न अलैना हिसाबहुम ओ मुझा सोना नबी तोखे सां कंहिंजे मथां निगहबान न कयो आहे तो जरूर लगे हिदायत वारो बनाणो थी न तुझे मथो रुगी आ बूटी आ जो तू मुझो कुरान बुधाए मुझी तौहीद बुधाए जाते तोखे तुझे मुझे ज़ाहिर करने की जरूरत पे तो मैं खुद दुआ गुर तो मां तुझे नबूवत जे मौजज़े के ज़ाहिर किया जाते मां अल्लाह जे वादानियत जे ज़ाहिर करने की जरूरत पे उते तू मुझे चो दुआ गुर तो मां अल्लाह पांजी वादानियत दिखारिया पांजी ताकत दिखारिया फमा युकज़्ज़िबुका बादु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन अञा वॾे आवाज़ सां
मिठड़ा मोहम्मद करीम तू परेशान न दी तुझे मथों जो तू वायदो कर तू नसीहत कर बाकी जगो नथो मने तो उनजी मर्जी आ हिदायत मुझे हथ में आ अबू जहल जे दिल में का भलाई ना है उनजी नियत में सदाई खोटा तेजे करे माखे नथो वणे तेजे करे मां अल्लाह इनके हिदायत ही नथो ॾियां मुझा अजीजो बहरहाल मां अर्ज़ फेकियम त नबी जाएंगे गैब जो इल्म न हो जे हां त नबी जाएंगे नसमन बहरहाल नबी जाएंगे आराम पजीरा मेराज वाली रात 27 रजब जी रात सूमर वाली रात नबी ज़ैन निंद्र पया हज़रत जिब्राइल अमीन वयो हज़रत मिकाइल भी वयो बुराक काहे जन्नत मां ज़मीन ते पहुता हज़रत जिब्राइल अमीन अल्लाह के फरमायो ओ मुझा अल्लाह मां नबी मोहम्मद करीम के किए उतारिया हू तो सुतो पियो हू तो निंद्र पियो हू तो आराम में आ दरवाजो खड़काया या आवाज लगाया अल्लाह जी चई रब फरमायो न दरवाजो खड़काइणो थी न आवाज लगाइणो थी हे जेके तोके 600 पर ॾिना आहिनि नूर जा ये समेटे हाँ शत चीरे अंदर दाखिल थी नबी मोहम्मद करीम जे कमरे में उम्मे आनी जे घर में कमरे में दाखिल थी मिठड़े नबी मोहम्मद करीम जे पेरन मुबारकन में ये 600 पर मिठड़े नबी मोहम्मद करीम जे कदमन मुबारकन में विछाए ऐं ॿी रिवायत में अचे तो पंहिंजे नूर वारे चपन सां मुझे नबी मोहम्मद करीम जे कदमन ऐं पेरन मुबारकन जी तिरन के चुमियो ऐं बोसा दे तो मां अल्लाह नबी मोहम्मद करीम के पाण जगाया असांजे नबी जी इहा इज़त नूर त नबी साईं जे पेरन में पियो हे वरी वेठो जनो नूर 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 ॼण ज़िक्र मिलियो अथसि जो नूर द नबी साईं जे दर जो दरबान नूर द नबी साईं जे दर जो गुलाम अल्लाह जी ज़ात जो कसम आ ओ मुंहिंजा अज़ीज़ो मस्जिद कुबा वारो सच्ची ॻाल्हि आया जो जेकॾहिं नबी साईं जी जुती मुबारक ऊंधड़ी थी पवंदी त सैं करण वारो चीफ सरदार मलाइकनि जो नूरी फरिश्तन जो हज़रत जिब्राइल अमीन पाण हूंदो नूर 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 चो नूर जी इज्जत घटा इंसानन जी नबी मोहम्मद करीम जे सदके इज्जत मथे अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां वलक़द करमना बनी आदम अज मुझा तबियत साथ न थी दे न त तव्हांखे क़ुरान जूं लोलियूं ॾेई वञी जन्नत में घुमाए वरी पोइ मोटाए अचां फरमाइए वलक़द करमना बनी आदम अल्लाह फरमाओ बराबर मां नूर मु मलाक भी पैदा किया बराबर मां बाय मु जिन्न भी पैदा किया बराबर मां कमो पेश 18,000 मखलूकातूं पैदा क्यों पर वडे मां वडी इज्जत दुनिया द आदम जी औलाद के अशरफुल मखलूकात जो एजाज दिनो आद इंसानन के
साईं भला इंसानन के एडी इज्जत शो, एडो मान शो, एडो मर्तबे शो। फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अञा वॾे आवाज़ सां जिन जा वार उभा थिया आहिनि वॾे आवाज़ सां, जिन खे क़ुरान जो करंट लॻो आहे वॾे आवाज़ सां। रब फरमायो मां मलाइक भी पैदा किया नूर मां, जिन भी पैदा किया बाय मां, कम पिछड़ना हजार मखलूकातूं पैदा क्यों, पर वॾी इज्जत वारो बणायो आहे त आदम जी औलाद के इंसानन के। साईं भला आदम जी औलाद इंसानन के एडी इज्जत छो? रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम, जो इन्हनि इंसानन मां आदम जी औलाद मां पंहिंजे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम जहिड़े लाल खे पैदा फरमायो आहे, तॾहिं मां इंसानन जो आदम जी औलाद जो मान मथां करे छॾियो। अजीजो तू नूर 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 भला नबी साईं खे नूर केर नथो मञे? नूर जी माना या रोशनी छा आहे? ॻाल्हायो ई नथा। असांजो नबी रोशन ई रोशन, असांजे नबीअ जो चेहरो मुबारक नूर, असांजे नबीअ जा हथ मुबारक नूर, असांजे नबीअ जा पेर मुबारक नूर। सब वॾे आवाज़ सां जो असांजो नबीअ जो सॼो जिस्म मुबारक नूर ई नूर। अम्मा फरमाए थी आमना जॾहिं नबी मोहम्मद करीम ॼमी पियो मुंहिंजो कमरो ईअं चमकी पियो, ईअं रोशन थियो ॼण त मुंहिंजे कमरे में सिज लही आयो आहे। अम्मा फरमाए थी जॾहिं नबी मोहम्मद करीम ॼमी पियो मुंहिंजो घर ईअं चमकी पियो ॼण त मुंहिंजे घर में सिज लही आयो आहे। अम्मा फरमाए थी जॾहिं नबी मोहम्मद करीम ॼमी पियो सॼो मको ईअं ॼमी पियो, सॼो मको ईअं चमकी पियो ॼण त सिज मके में लही आयो आहे। अम्मा फरमाए थी जॾहिं नबी मोहम्मद करीम ॼमी पियो मां मको त सॼो रोशन ॾिठमि, पर नबी मोहम्मद करीम जे नूर सां रोशनीअ सां शाम बसरा जा बंगलात ऐं महलात बि ॾिसां। केरु नबी साईं खे नूर करे नथो मञे? असांजो नबी रोशन ई रोशन। फरमाइए वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक ज़ाल्लन फ़हदा ववजदक आइलन फ़अग़ना फ़अम्मल यतीम फ़ला तक़हर वअम्मा अस्साइल फ़ला तन्हर वअम्मा बिनिअमति रब्बिक फ़हद्दिस फ़तबारकल्लाहु 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 अहसनुल ख़ालिक़ीन। अञा वॾी आवाज़ सां चओ असांजो नबी नूर ई नूर, रोशन ई रोशन। अल्लाह जो कसम साहबी चवंदा रात जे पहर में नबी साईं जन जे रस्ते सां ईंदा हा उहो रस्तो परे खां ई नज़र ईंदो हो, छो त नबी साईं जो चेहरो मुबारक बरंदो हो, नबी साईं जा हथ मुबारक बरंदा, नबी साईं जा पेर मुबारक बरंदा। हुज़ूर त परे खां नज़र ईंदो पर रस्तो बि परे खां क्लियर नज़र ईंदो, ॼण त ईअं लॻंदो हो चोॾीअं जो चंड ज़मीन ते लही आयो। वरी कंहिं साहबी त हीअं बि फरमायो हाणे चोॾीअं जो चंड बि पंहिंजे जमाल कमाल में हो,
हेडो नबी मोहम्मद करीम भी मस्जिद नबी जे सेन में वेठो और साहबी फरमाए तो मां चंद दे न्यारे वही नबी जे चेहरे अनवर दे न्यारे वही चंद दे न्यारे वही नबी जे चेहरे मुबारक दे न्यारे वही चंद दे न्यारे वही नबी जे चेहरे मुबारक दे दिठम साहबी फरमाए तो मां फैसलो कियो तो चोनीअ जे चंद में एतरी सूह एतरी चमक एतरी धमक एतरी से बयानाई जेतरी अल्लाह से असांजे नबी मोहम्मद करीम जे चेहरे मुबारक में सूह चमक धमक रखण फरमाई आ तने तक अल्लाह वाले जो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है। चांद के मुंह में शाइया मेरे मदनी का चेहरा साफ है। सव्वरकुम फअहसन सुवरकुम व इलैहिल मसीर। अन्या वडे आवाज सा के न तो मुझे नबी जाएंगे नूर जो नबी जाएंगे नूर आए रोशनी आए पर नबी जाएंगी जात शाए गालायो इंसान बशर मुझे आजीजो नबी जाएं पान फरमायो तो मां इंसान आ मां बशर कुरान तो जो है तो नबी बशर हो इंसान हो हे वरी चंदा असा न मनींदा अन ता न मनींदो तो केड़ो आसमान करी पवंदो केड़ो फर्क पवंदो न मञो त न मञो ता कुरान जा इनकारी थींदो ता रसूल जा इनकारी थींदो क़यामत जे ॾियारे अल्लाह जी कोरट में टंगिया पिया हुजूर पाण तो फरमाया दा नूर मुं पैदा थिया न मलाइका हुजूर पाण तो फरमाए त मां मलाइकन मुं ॻाल्हायो नाया कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलिमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी पढ़ो तो सयूं इन्नी मलक साईं जन फरमाया मां नथो चवां त मां मलाइका मां इंसान वरी हिकिड़ा चवंदा न अल्लाह जे नूर मुं पैदा थियो नंढड़ी सूरत उन्हनि जी बि जेल भञी वेंदी सूरह इख़लास कुल हुवल्लाहु अहद अल्लाह समद लम यलिद व लम यूलद रब फरमायो न मामू को पैदा थियो न मां के मुंह पैदा थियो गाल खत्म थी अल्लाह फरमायो न मां के अबुआ न अम्माया न मुखे बच्चा बार है रब फरमायो मां अबे अम्मा को भी पाक तो बच्चन बारन को भी पाक फरमाए बदीउस समावाति वल अर्द अन्ना यकूनु लहु वलद वलम तकुल लहु साहिब रब फरमायो आसमान वारन जो मालिक भी मांगा जमीन वारन जो मालिक भी मांगा फर्क दे फरमाना यकूनु लहु वलद वलम तकुल लहु साहिब रब फरमायो किए थी नी मुगे न्याणी किए थी नो मुगे पुत्र जने तो बार जानो वारी माके जाल ही नहीं मां जाल हूं भी पाक बच्चन बारन हूं भी पाक अबे मां हूं भी पाक फरमाए मां अकेलो वैला कुमिला वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। आस्ते क्यों सुभान अल्लाह अन्या हो रहा था क्यों सुभान अल्लाह लगे तो थकी पिया हो लगे तो बैटरी लो थी हुई लगे तो यूपीएसटी थी तो करे लगे तो घर वारन जो मिसकालियों पे अचन जेके सच्चा है पक्का कुरान जे इश्क में हजूर जे इश्क में वेठाओ हथ मथे खणी जो सुभान अल्लाह बस मां हाणे निपटाया तो गाल के मोटो था मौजूद लगे तो तां जो अंदाजो बुधाए दो त हाणे लगे तो इते अध ते मौजूद रहणो पवंदो
जेके मोहब्बत में वेठा हो वो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह। भला जेके थकी पिया हुए चो सुभान अल्लाह। कुछ थकिया कुछ न थकिया। बहरहाल मुझी निड़ी न थी हले भी पोइ भी मां तव्हां खे थकायो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज मंज़ूर मक़बूल फरमाए। अल्लाह साईं मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। मेराज जो वॾो वाक़ियो आहे वरी हलंदासीं त अञा घणो टाइम लॻी वेंदो। तंहिंजे करे मां हिते इख्तिफा थो कयां। बहरहाल वरी ज़िंदगी रही त वरी तव्हांखे मेराज जो वाक़ियो इतो ई ॿुधाईंदुसि। तेसिताईं इंशाअल्लाह मुंहिंजी तबियत बि अलाह करे सही थी वेंदी ऐं वरी ॿीहर वाइज़ जी ॿी किस्त रखंदासीं इंशाअल्लाह। ॿुधंदव कि न इन ई हालनि ते हूंदव? हाँ पक पोइ किस्त ॿी कयूं वाइज़ जी। वाइज़ नंबर 2 रखूं इंशाअल्लाह ताला। हाणे तव्हां जे मोहब्बत में वेठा हो वेठा ई रहो। हे मूंसां गॾु आहे सोशल मीडिया जो दोस्त वीचारो ॾींहुं राति मूंसां गॾु हूंदो आहे। वीचारो वाइज़ भरे वरी वीचारो नेट ते चाढ़ींदो आहे, फेसबुक ते चाढ़ींदो आहे, वीचारो यूट्यूब ते चाढ़ींदो आहे, टिकटॉक ते घर वेठे माण्हुनि खे क़ुर मजीद ॿुधाईंदो आहे। ऐं अल्लाह जे फज़ल सां अलाए केतिरा माण्हू घर वेठे क़ुर मजीद ॿुधी नेक बणिजी विया आहिनि, निमाज़ी बणिजी विया आहिनि, दीनदार बणिजी विया आहिनि।